अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तो अज वरी असां हिकिड़ो व्लॉग शुरू किया। कुछ टाइम बंद कयोसीं, वरी अॼु जेको व्लॉग जी असां स्टार्टिंग कई आहे। इंशाअल्लाह ताला सॼे ॾींहं जी जेका कारकर्दगी हूंदी उहा तव्हांजे साम्हूं हूंदी ऐं जेका असांजी एक्टिविटी हूंदी उहा बि तव्हांजे साम्हूं हूंदी। ऐं उम्मीद कयां थो तव्हां लाज़मी शेयर भी कंदा, लाइक भी कंदा, कमेंट्स भी कंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। महिरबानी थींदी दोस्तनि जी। इंशाअल्लाह जेका भी कारकर्दगी रही उहा तव्हांजे साम्हूं ईंदी इंशाअल्लाह ताला। दोस्तों जीअं त मां पंहिंजे घरां निकिरी चुको आहियां, हींअर वञी रहियो आहियां प्रेस क्लब कोटड़ी कबीर तरफ़ां ऐं इंशाअल्लाह जेका भी अॼु कारकर्दगी हूंदी उहा तव्हांजे साम्हूं हूंदी। वधीक मिलूं था थोड़ी देर बाद। दोस्तों जीअं त असां हींअर हालाणी पहुतासीं जिते अता हुसैन सत जे पुट जा जेके कागज़ हुआ उहे वेरीफाई करायासीं। जीअं कि नेवी ड्यूटी मिली रही, पर हुननि जो जेको नेवी वारनि जो मुतालबो हुयो त बि जेको आहे पहिरियां कागज़ वेरीफाई करायो। जेको असां हालाणी थाणे ते आयासीं, हालाणी थाणे में जेको वेरीफाई कागज़ न थी सघिया, उन्हनि जो चवणु हो त तव्हां SP ऑफिस नौशहरो वञो। जिन खां पोइ असां वापसी हींअर कोटड़ी कबीर खां डेवणा शाख वेंदासीं जिते रईस दीदार आमुर ऐं ॿियनि दोस्तनि सां मुलाक़ातूं थींदियूं। इंशाअल्लाह उहो बि तव्हांखे हिन व्लॉग में ॾेखारींदासीं। जॾहिं त हींअर असां ही हालाणी खां कोटड़ी कबीर क़ौमी शाहरा तो वञी रहिया आहियूं। हीअ ख़ूबसूरत नज़ारा ॾिसो ऐं इंशाअल्लाह ताला जेकी बि अॼु कारकर्दगी रहंदी उहा सभु तव्हांजे साम्हूं रखंदासीं। दोस्तों जीअं त असां डेवणा शाख ते पुॼी वियासीं पंहिंजे प्यारे भाउ प्यारे दोस्त दीदार आमर जे दुकान ते, जिते चांहि पी रहिया आहियूं ऐं उन सां गॾोगॾु असांजी कचहरी बि हली रही आहे। रईस दीदार आमर जो दुकानु आहे डेवणा शाख ते, जिते दोस्तनि सां मुलाक़ातूं बि थियूं ऐं हीउ उनजो भाउ इरफान आमर जेको दुकानु हलाईंदो आहे सब्ज़ी जो ऐं फ्रूट जो। VIP फ्रूट हिन वटि मौजूदु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ताज़ी सब्ज़ी बि मौजूदु आहिनि ऐं माशाअल्लाह कम रेट ते जेको आहे माना ग़रीबनि मिसकिननि खे रिलीफ बि ॾियनि पिया ऐं कारोबार बि कनि पिया ऐं असांजी कचहरी बि हलनि पियूं। जॾहिं त दीदार आमुर सां ख़ूबसूरत कचहरी थी, छो त दीदार आमुर हिकिड़ो यार दोस्त माण्हू आहे, उन सां असांजी तमामु घणी लॻंदी आहे। उन जे करे असां माना जंहिं ॾींहुं दुकान ते न वञूं उन ॾींहुं असांखे मज़ो न ईंदो आहे डेवणा शाख जो चकर न हणूं त। असुलु इंसान जी आहे मोहबत ऐं उन मोहबत खे असां दाइम क़ाइमु रखियो वेठा आहियूं ऐं हींअर उन जे दुकान ते मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसो पिया हुनजा कस्टमर बि ऐं भोग मज़ाक बि असांजी हले पई। दोस्तों जीअं त हींअर असां डेवणा शाह खां निकिरी चुका आहियूं, वञूं पिया मकई राजपुरन ॾे, जिते दोस्त आहे उनजे पीउ जे 3 जी दावत हुई। असां उन तरफ़ वञी रहिया आहियूं, जेको मूंसां गॾु दीदार आमुर ऐं अता हुसैन सतो मूंसां गॾु आहिनि, जेको 3 जी दावत ते वञी रहियासीं। त रस्ते ते तव्हांखे वीडियो ते असां पंहिंजी कचहरी बि कंदा वञूं ऐं व्लॉग बि ठाहींदा वञूं। इंशाअल्लाह जेको अॼु व्लॉग ठाहींदासीं उहो लाज़मी तव्हांखे पसंदि ईंदो। हे लिंक दोस्तों असां हुते 3 जी दावत ते पुॼी वियासीं, जिते बिरयानी बि हुई, मिठो बि हुयो ऐं उन सां गॾोगॾु जेको फ्रूट बि हुयो। असां हींअर जेको आहे बिरयानी खाईंदासीं। तव्हांखे बि सलाह हुजे अगरि को दोस्त खाइणु चाहे त हलियो अचे, पर हीअ व्लॉग जी वीडियो आहे, को दोस्त पुॼी कोन सघंदो। इंशाअल्लाह जेको ईंदो वरी असां पंहिंजे ख़र्चे ते हुनखे लाज़मी खाराईंदासीं। त वरी असां डेवणा शाख ते पुॼी विया आहियूं, जिते इरफान सां गॾोगॾु ॿियनि दोस्तनि सां बि असांजी कचहरियूं जारी शारी आहिनि, तव्हां ॾिसी सघो था वीडियो ते। ऐं उन सां गॾोगॾु रईस दीदार आमुर जो जेको भाउ आयो आहे सऊदी मां, उन सां बि असांजी कचहरी हले पई, उहो बि तव्हांखे ॾेखारियो पिया, उहो बि हिते मौजूदु आहे। जॾहिं त इरफान पंहिंजे कस्टमरनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं जेको आहे सब्ज़ी ऐं फ्रूट वग़ैरह सेल करे रहियो आहे, उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। इरफान असांजो प्यारो दोस्त आहे, उन सां बि असांजी कचहरी हले पई ऐं उन सां गॾोगॾु हुनजो भाउ बि आयो आहे, उन सां बि तव्हांजी जेका मुलाक़ात कराईंदासीं। रईस दीदार आमुर ऐं हीअ हुनजो भाउ आहे जेको रईस दीदार आमुर जो, जेको सऊदी में कमाईंदो आहे ऐं महिनत मज़दूरी करे थो पियो, उतां कमाए वरी जेको पहुतो आहे, तक़रीबन साल खनि थी वियो अथसि, साल खां बाद अची पहुतो आहे हिते ॻोठ। अॼु हुन सां मुलाक़ात थी, तमामु बहितरीनु कचहरी थी ऐं हिन जी शादी में जेको प्रोग्राम कयोसीं उहो सॼो सिस्टम असां ई कयोसीं, पंहिंजे दोस्तनि जी शादी खे सजायो हो। जॾहिं त इहे असांजी कचहरी हलनि पई डेवणा शाख ते, जिते दीदार आमुर जो नंढो भाउ इरफान ऐं उनजो भाउ जेको सऊदी मां आयल आहे, उन सां बि असांजी मुलाक़ात थी ऐं तमामु बहितरीनु कचहरी थी, छो त उहो बि असांजो प्यारो दोस्त आहे, प्यारो भाउ आहे। जीअं दीदार गॾु आहे तीअं उहो असां सां गॾु हूंदो आहे। दोस्तों जीअं त वरी नज़ाकत मरी जी दावत ते पुॻासीं, हुते दोस्तनि सां जेको आहे नंग न्याज़ बि कयोसीं ऐं उन सां गॾोगॾु तमामु बहितरीनु कचहरी बि कईसीं। उन खां बाद जेको आख़िर में सेल्फियूं कढाईसीं।
जॾहिं आख़िर में सेल्फी बि कढाईसीं। हाणे पंहिंजे भाउ अब्दुल रज़ाक लाशर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वरी कंहिं नए व्लॉग सां तव्हां सां गॾु हूंदासीं। महिरबानी दोस्तनि जी।